छा रुगो गाह खाइण जी सज़ा हिकु बेज़बान जानवर जी अख खॾण थी सघे थो। सिंध जे ज़िले थरपारकर जे तालके ॾाहेली जे ॻोठ बंगल रिंद में हिकु दिलि ॾुखोईंदड़ वाक़ियो साम्हूं आयो आहे, जिते मुबैना तौर ते गाह खाइण ते हिकु ॾाची खे केतिरनि ई ॾींहंनि ताईं ॿधी रखियो वियो, मथसि तशदुद कयो वियो ऐं संदसि हिकु अख ज़ाया थी वई। पुलिस मूजिबि ॾाची जे मालिक जी शिकायत ते 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त 2 जवाबदारनि खे हिरासत में वरितो वियो आहे। FIR मूजिबि ॾाची खे 10 ॾींहंनि ताईं बुख ऐं उञ में रखियो वियो ऐं मथसि लठुनि सां तशदुद कयो वियो। वाक़िए जे मंज़र आम ते अचण खां पोइ सिंध जे वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे, जॾहिं त लाइफ स्टॉक खाते जी टीम मुतासिर ॾाची जे इलाज में मसरूफ़ आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त ॾाची जी अख मुकमल तौर ते ज़ाया थी चुकी आहे। सवाल इहो आहे त आख़िर बेज़बान जानवरनि ते ज़ुल्म जा अहिड़ा वाक़िया केतिरे अरसे ताईं जारी रहंदा।